नाज़रीन ख़बर मां ॾींदासीं। कराची में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान फायरिंग में मुख़्तियार कर मारिजी वियो, जॾहिं त एडीसी ओलह समेत 4 पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया। मंगो पीर वारे इलाइक़े में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ वियल इंक्रोचमेंट टीम मथां कब्ज़े माफ़िया सिधी फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में मुख़्तियार कार एजाज़ चांडियो मारिजी वियो। गोलियुनि लॻण सबबि एडीसी ओलह समेत 4 पुलिस अहलकारनि पिणु ज़ख़्मी थिया, जिन खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि जवाबदार मुख़्तियार कार एजाज़ चांडियो ते पूरो बर्स हलायो, जंहिं करे हू थॾे ते मारिजी वियो। इतला ते DSP ऐं SHO वाक़े वारे हंधि पहुता, पर हींअर ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। नाज़रीन ख़बर मां ॾींदासीं। कराची मां कराची सिंध हाई कोर्ट मकानी चूंडुनि में देरी बाबति दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। कराची ऐं हैदराबाद में बल्दियाती चूंडुनि में देरीअ वारे केस में अदालत MQM खे धुर बणिजण जी फौरी ॿुधणीअ जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। MQM जे वकील अदालत खे इल्तिजा कई आहे त जमात इस्लामी ऐं PTI वारे केस में हू धुर बणिजणु चाहिनि था। MQM जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त अॼु केस हली रहियो आहे, खेसि धुर बणिजण जी इजाज़त ॾिनी वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त जेकॾहिं दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे त उहा मामूल में ईंदी। वकील चयो आहे त इजाज़त ॾियो त अॼु हू फाइल मोकिलण ऐं दलील पेश करण जो मौक़ो बि मिलंदो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त तकड़ी ॿुधणीअ जी दरख़्वास्त ते ॿुधणी न थी सघी आहे। नाज़रीन वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानिया जो 5 ॾींहं जो निजी दौरो मुकमल करे ॾेह वापसि पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वतन वापसी बाद पार्टी अॻवान जो अहम इजलास तलब करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लंडन पहुची मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ सां अहम मुलाक़ात कई, जंहिं में मुल्क जी सियासी ऐं ॿियनि मसइलनि ते सलाह मशवरा कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुझु ॾींहं अॻु लंडन वियो हो ऐं खेसि 11 नवंबर ते पाकिस्तान रवानो थियणो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे तबियत ख़राब थियण सबबि वधीक 2 ॾींहं लंडन में ई तरसणो पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोप कॉन्फ्रेंस में शरीक करण लाइ मिस्र जे शहर शर्म शेख में वियो हो, जिथां शरीक बाद लंडन रवानो थियो। वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं ॾेह वापसीअ लाइ एयरपोर्ट आयो, पर तबियत ख़राब थियण सबबि वापसि घर हलियो वियो हो। नाज़रीन ख़बर वाक़ई ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोप कॉन्फ्रेंस में शिरकत करण लाइ मिस्र जे शहर शर्म शेख में वियो हो, जिथां शिरकत बाद लंडन वापसि रवानो थियो। वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं ॾेह वापसि लाइ एयरपोर्ट आयो, तबियत ख़राब थियण बाद घर वापसि न वञी सघियो। नाज़रीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान ते हमले जी अदालती जांच लाइ कमीशन जे क़याम लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी समेत ॿियनि पार्टियुनि मेंबरनि सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री ऐं इमरान ख़ान ते हमले जी अदालती जांच लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त कातलाणो हमलो करे इमरान ख़ान खे रस्ते खां हटाइण जी कोशिश कई वई आहे। इमरान ख़ान ते कातलाणो हमलो माण्हुनि खे नफ़सियाती तौरु रुॼाइण लाइ कयो वियो, छाकाणि त PTI जे लॉन्ग मार्च में अवाम वॾे अंग में शरीक थी रहियो हुयो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त कातलाणे हमले बाद हिकु नाइंसाफ़ी इहा बि कई वई आहे त मुतासिर जी दरख़्वास्त ते FII दाख़िल न कराई वई आहे। पुलिस इमरान ख़ान तरफ़ां ॾिनल 3 नालनि ते केस दाख़िल करण खां इनकार कयो आहे। दरख़्वास्त जे मतन मूजिबि उहो हर शहरी जो बुनियादी हक़ आहे त हिनखे आइन तहत कानून जो तहफ़ुज़ हासिल हुजे। पुलिस फ़ौजदारी कानून तहत मुतासिर जी दरख़्वास्त मूजिबि केस दाख़िल करण जी पाबंद आहे। दरख़्वास्त में चीफ जस्टिस खे इस्तदा कई वई आहे त मामले जी अदालत लाइ जांच लाइ कमीशन क़ाइमु कई वञे। नाज़रीन बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति मुशावरत वज़ीर आज़म जे सूबेदाद छाकाणि त उहा मुक़ररी वज़ीर आज़म खे ई करणी पवंदी आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी जो फ़ैसिलो अञा ताईं नाहे थियो। मुक़ररी ते मुशावरत वज़ीर आज़म जी सवाबदीद आहे, छाकाणि त आर्मी चीफ जो मुक़ररी जो फ़ैसिलो वज़ीर आज़म खे करणो आहे। नवाज़ शरीफ सां मुशावरत बाबति सवाल जो जवाब ॾींदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी ते नवाज़ शरीफ सां अञा का मुशावरत नाहे थी।
इहे हिकिड़ी अख़बारी ख़बरूं आहिनि। अमरीकी साज़िश बाबति इमरान ख़ान जे मौक़िफ़ तब्दील थियण ते वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त इहो को इमरान ख़ान जो पहिरियों यू टर्न नाहे, हू हर शइ तां फिरी वेंदो आहे। इमरान ख़ान गुज़िरियल 4 वरियनि में केतिरियूं ॻाल्हियूं कयूं, पर हाणे इन्हनि मां कंहिं हिक ॻाल्हि ते बि बीठल नाहे। हुन वधीक चयो त इमरान ख़ान कहिड़ी हालत में हूंदो आहे ऐं हू छा चाहे थो, उहो हुन खे बि यादि नाहे रहंदो। हिन माण्हुनि खे ख़बर ई नाहे त छा चई रहियो आहे। नाज़रीन, कीनिया में क़त्ल थी वियल सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जे पोस्टमार्टम रिपोर्ट जा वधीक तफ़सील साम्हूं आया आहिनि। इहा रिपोर्ट सुभाणे इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश कई वेंदी। पिम्स अस्पताल जे ज़रिए मूजिब अरशद शरीफ़ जे जिस्म ते 12 निशान हुआ। संदसि साॼी अखि जे चौधारी कारा ऐं ॻिचीअ जे साॼे पासे ज़ख़्मनि जा निशान हुआ। संदसि सीने जे साॼे पासे ऐं चेड़ जे मथे पासे ते बि ज़ख़्मनि जा निशान हुआ। पोस्टमार्टम जी रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ़ जी चेड़ ते मौजूद ज़ख़्म जी चौधारी कारो निशान हो। संदसि खाॿे हथ जा 4 नह बि न हुआ। साॼी काराई ते रहण जा निशान बि मौजूद हुआ, जॾहिं त लोंदड़ीअ जे साॼे पासे खां हॾी बि न हुई। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त अरशद शरीफ़ जे दिमाग़ जो साॼो पासो मुतासिर थियो। संदसि 3 पासीरनि में फ्रैक्चर ऐं साॼो फिफड़ बि मुतासिर हो। अरशद शरीफ़ जे खाॿे हथ जी 2 आङुरियुनि ऐं नहनि में रतु ॼमियल हो। गोली लॻण सबबि अरशद शरीफ़ जो दिमाग़ ऐं फिफड़ मुतासिर थिया। नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट में पीटीआई जे धरणे सबबि रोडनि जे बंदिश ख़िलाफ़ केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। पीटीआई जे धरणे सबबि रोडनि जी बंदिश ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट पारां केस जी ॿुधणी 17 नवंबर ताईं मुलतवी कई आहे। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते आईजी इस्लामाबाद खे बि तलब करे वरितो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकुम जारी कयो आहे त आईजी इस्लामाबाद 17 नवंबर ते पेश थिए रिपोर्ट पेश करे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे धरणे सबबि रोडनि ऐं बंदिश वारे केस जी ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन, इस्लामाबाद जे एहतसाब अदालत नैब रेफरेंस में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जी हाज़िरीअ खां मुस्तक़िल छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार आमदनीअ खां वधीक असासनि वारी नैब रेफरेंस में इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में पेश थियो, जिते हुन हाज़िरीअ खां मुस्तक़िल छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद इसाक डार जी हाज़िरी खां मुस्तक़िल छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती, जॾहिं त असासनि जी डी अटैचमेंट ऐं ब्रेत वारनि दरख़्वास्तनि ते जवाब ईंदड़ ॿुधणीअ ते तलब कयो वेंदो। नाज़रीन, आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ जे मौक़े ते कराची जा मुख़्तलिफ़ रस्ता बंदि रहंदा, जॾहिं त ट्रैफ़िक पुलिस तरफ़ां मुतबादिल रस्तनि जो ऐलान कयो वियो आहे। ट्रैफ़िक पुलिस मूजिब शाराए फैसल नर्सरी खां कारसाज़ रोड तरफ़ ईंदड़ हैवी ऐं कमर्शियल ट्रैफ़िक खे स्टेडियम ज़रिए हबीब इब्राहिम रहमतुल्लाह रोड खां सर शाह सुलेमान रोड ते वञण जी इजाज़त न हूंदी। ट्रैफ़िक पुलिस मूजिब कारसाज़ खां रिग रोड, शाराए फैसल खां साॼे पासे खां राशिद मिनहास रोड, मिलेनियम खां नीपा वारो रस्तो मुतबाद तौर इख्तियार करे सघिजे थो। अहिड़ी रीति एयरपोर्ट खां ईंदड़ ट्रैफ़िक रिग रोड खां खाॿे पासे राशिद मिनहास रोड, मिलेनियम ऐं नीपा वारो रस्तो इख्तियार करे सघिजे थो। ट्रैफ़िक पुलिस मूजिब मिलेनियम राशिद मिनहास रोड खां हैवी ऐं कमर्शियल ट्रैफ़िक खां स्टेडियम रस्ते डॉलमिया रोड वञण जी इजाज़त न हूंदी। नीपा अस्करी फौज रिग रोड खां शाराए फैसल या मिलेनियम नीपा खां सफूरा या गुलशन चौरंगी खां सोराब ॻोठ वारो रस्तो मुतबादिल तौर इख्तियार करे सघिजे थो।